रहमान रहीम अॼु हिते आयुसि अवामी प्रेस क्लब जामशोरे में जेके अवाम जा मसइले मसाइल आहिनि उन्हनि खे उजागर करण लाइ प्रेस क्लब जो सदर अनवर शोरे साहब खे असां भलीकार चऊं था, जंहिं प्रेस क्लब खोली आहे ऐं जनरल सेक्रेटरी अली कुरैशी खे भलीकार चऊं था, जिन पाण में मिली करे ई अवामी प्रेस क्लब जो आगाज़ कयो अथनि। हूं त ॾिठो वञे त जामशोरे में हर शइ जो इशू आहे, तमामु बहितर जेके हिन महिल इशू आहिनि, उन खां अलावा जेके हल्का फुल्का इशू आहिनि ॻोठनि साइड जेके ॻोठनि साइड उहो मीडिया वञी बि कोन थो सघे। उन खां अलावा ग़रीब अवाम मुतासिर अवाम जेके हींअर जेकी प्रोसीजर हले पियो इहो लॉकडाउन ऐं आलमी वबा करोना वायरस जे हवाले सां, त हीअ असांखे जामशोरे में पंहिंजो प्रेस क्लब खोलियो आहे, जंहिंमें असांखे अली कुरैशी ऐं सदर साहब अनवर शोरो साहब असांखे मेंबरशिप ॾिनो आहे पंहिंजे सोच टीवी में। ऐं डिस्ट्रिक्ट रिपोर्टर जामशोरो जो सोच टीवी जो रिपोर्टर आहियां ऐं आउं ॿिन्हिनि सां गॾु शमूलियत कयां थो। अवामी प्रेस क्लब में तव्हांजो को बि मसइले मसाइल हूंदो जंहिंखे उजागर करण लाइ तव्हां अवामी प्रेस क्लब जा दरवाज़ा 24 कलाक अवाम लाइ खुलियल आहिनि। उन सां गॾोगॾु हिते जेकी अवाम जा मसइला आहिनि उन्हनि सां गॾोगॾु जेके हिते सिंधी यूनिवर्सिटी, मेराण यूनिवर्सिटी ऐं लम्स यूनिवर्सिटी जेका 3 यूनिवर्सिटी नाले वारियूं यूनिवर्सिटियूं आहिनि उहे बि जामशोरे में मौजूदु आहिनि, जंहिंजे वाइस चांसलरनि ताईं कंहिं स्टूडेंट खे पैगाम पुॼाइणो हुजे, जेका स्टूडेंट बि चए थो मुंहिंजो आवाज़ु मथे कोन थो वञे, मूंसां हीअ ज़्यादतियूं आहिनि हीअ ज़्यादतियूं आहिनि, कंहिं स्टूडेंट सां मेल सां फीमेल सां का बि ज़्यादती हुजे त उन्हनि खे असां इहा भलीकार चऊं था त अवामी प्रेस क्लब जा दरवाज़ा 24 कलाक खुलियल आहिनि। अची उते हिते प्रेस कॉन्फ्रेंस करे ऐं पंहिंजो जेको आवाज़ु आहे उहो आला आवाननि ताईं पुॼाए। जी बिल्कुलु असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं जामशोरे में, जिते जामशोरे जो ख़ासि इशू सेंडोज़ रोड जेकी 10 सालनि खां गैराबाद आहे, जिते अचण वञण जे माण्हू उते मुतासिर थी चुका आहिनि। रोड मां अचनि था तिन जूं जेके ॾुख हिननि जूं बर्दाश्त थियनि थियूं। जेकी हीअ रोड ॾिसो था जे पाणी जे मरल अलाए ॿियनि मरलनि खां जेकी 10 सालनि खां वठी अञा ताईं कोन ठही चुको आहे, जेको सेंडोज़ जो मेन रोड हितां वञे थो। इन हवाले सां असां जामशोरे जे फाटक जे अवाम सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, सेंडोज़ रोड जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, रोड मां कहिड़ियूं मुश्किलातूं हिननि खे मौजूदु आहिनि। जी गॾु किरियासीं यार, कुझु त कयो यार, कुझु त कयो, रोड सफ़ा कोन्हे को। हिते साईं असांखे तक़रीबन 10 साल थी विया आहिनि, हींअर ताईं रोड न ठहियो आहे। सेंडोज़ कंपनी सां गॾु रोड में का बि असांखे सहूलियत कोन्हे, का बि नाली बि कोन्हे, का रुगो रोडनि ते पाणी बीठो आहे, जो मींहुं वसे थो त असां इहो था चऊं असांखे रोड ठाहे ॾियनि, ॿियो बसि अलाह ख़ुशि कंदुनि, असांखे रुगो रोड ठाहे ॾियनि बसि। सवारी वेहे थी आहे दरे लोडनि सोडनि में, काई तकलीफ़ आहे उलयो भॼे वञनि, बाबा तुंहिंजे रश्के खां असीं चढ़िया पिया आहियूं, इन खां पंधु भलो आहे, पंधु था वञूं, रश्के में कोन वेंदासीं। तव्हांजो मुतालबो छा आहे त रोड 10 सालनि खां वठी माना बंदि पियो आहे? कुझु बि हिन खे रोड में कुझु असांखे हलण जहिड़ो त करे ॾिन, पर असांजी गाॾियूं त रसनि टाइम ते, कलाक ॾेढ थियो वञे हितां खां होसि ताईं रसंदे। इलाही टाइम थी वियो आहे, पुराणो रोड आहे, पर का सहूलियत कान आहे। DC आहे या केरु ॾिसी वियो आहे, रोड केरु मरमत थो करे, 7 जो पुराणो रोड आहे, तारीख़ी रोड आहे, पर कंहिंखे आहे कान, जूं चुरई कान थी सिर में त रोड जो करियूं। ॿार बच्चो अचे थो, सेंडोज़ कंपनी आहे, चाकर राजर, रमज़ान राजर, सॼी सवारी हितां अचे थी, पर रोड जी कंहिंखे खुड़क आहे कान। असां चऊं था वधि में DC खे अपील था करियूं, MNA खे, असांखे जल्द में जल्द रोड ठहाए वञे। रोड रस्तो नथो ठहे, काफ़ी साल थिया आहिनि हिते बीठा आहियूं असां, रस्तो कॾहिं ठहियो न आहे, अचनि था ट्रैक्टर हलाए हलिया था वञनि, असां सरासर ज़ुल्म आहे। ॿार बच्चा धिका था खाइनि हिते। घणो टाइम थियो आहे हिते रहंदे? तक़रीबन असांखे 15 खां 20 साल थी विया आहिनि। अॼु बिल्कुलु मुसलसल असां हिते अवाम सां ॻाल्हि ॿोल कयोसीं। हिननि चयो त 10 सालनि खां वठी सेंडोज़ रोड कोन ठही चुको आहे। सेंडोज़ रोड में इलाही घर वासी रहनि था, उन्हनि खां अलावा सेंडोज़ रोड में इलाही ॻोठ आहिनि, इन्हनि खे बाल कयो वञे। छो जो मेन रोड आहे, हीअ रोड खे त पहिरियां बाल कयो वञे त पोइ अॻे ॻोठ बाल थींदा। 10 सालनि खां वठी असांजो इशू हले थो। असां आला अवाननि सां अपील था कयूं त महिरबानी करे रोड रस्तनि खे असांखे ठाराए ॾियो वञे। कैमरामैन महबूब अली जमाली सां गॾु रिपोर्टर मज़हर अली जमाली, सोच TV जामशोरो। सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं, कदें भी न विसारिंदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन।